इंसान जो अलमियो। इहा जुलाई जी हसीन सुबुह हुई। सिज अञा न निकितो हो, पर आसमान जी वसतुनि में हुन जी पखणंदड़ रोशनी ॿुधाए रही हुई तू जल्दी निकिरण वारो आहे। उफ़क़ ते झुड़ जे टुकड़नि जे पोयां फुटंदड़ सिज जूं इब्तिदाई शुआऊं अजीब रंग बरंगी मंज़र पेश करे रहियूं हुयूं। वणनि जी सावक, झिरकियुनि जी चहचहाहट, सुबुह जी हवा जा लतीफ़ झोंका माहौल जी रानाईअ में अञा बि इज़ाफ़ो करे रहिया हुआ। मुंहिंजी ज़बान मां बेइख़्तियार निकितो, ख़ुदा जी दुनिया इंतहाई हद ताईं बामाना आहे, पर उन वक़्तु उहो इंतहाई हद ताईं बेमाना थी वञे जॾहिं उन सां गॾु आख़िरत खे शामिल न कयो वञे। दुनिया बेहद लज़ीज़ आहे, पर उन जूं लज़तूं चंद लम्हनि खां वधीक बाक़ी नथियूं रहनि। दुनिया बेपनाह हद ताईं हसीन आहे, पर उनखे ॾिसण वारियूं अखियूं जल्दी बेनूर थी थियूं वञनि। दुनिया में इज़त ऐं ख़ुशी हासिल करणु इंसान खे केॾो न अज़ीज़ आहे, पर दुनिया जी इज़त ऐं ख़ुशी माण्हू अञा पूरी तरह हासिल करे ई थो त मथां हुन जे ज़वाल जो कानून जारी थी थो वञे। दुनिया में उहो सभु कुझु आहे जेको इंसान चाहे थो, पर उन सभु कुझ खे हासिल करणु इंसान लाइ मुमकिन कोन्हे, हत्ता कि उन ख़ुशकिस्मत इंसान लाइ बि जेको बज़ाहिर सभु कुझु हासिल करे चुको हुजे। इंसान हिकु कामिल वजूद आहे, पर हुन जो अलमियो इहो आहे त हू उन सां गॾु तरह तरह जी महदूदियत जो शिकार आहे ऐं काफ़ी नामुवाफ़िक हालात उनखे घेरियल आहिनि। इंसान जी ज़िंदगी कामिल ज़िंदगी हुअण जे बावजूद उन वक़्त ताईं बेमाना आहे जेसीं ताईं हुनखे का अहिड़ी दुनिया न मिले जो हर क़िस्म जी महदूदियत ऐं नामुवाफ़िक हालात खां पाक हुजे। ख़ुदा या कामिल अबदी दुनिया जन्नत जी सूरत में बणाई आहे, पर इहा दुनिया कंहिंखे पंहिंजो पाण नथी मिले। उन अचण वारी मुकमिल दुनिया जी क़ीमत मौजूदा नामुकमिल दुनिया आहे। जेको शख़्स पंहिंजी मौजूदा दुनिया खे अचण वारी दुनिया लाइ क़ुर्बान करे छॾे, उहो ई अचण वारी जन्नती दुनिया खे हासिल करे सघंदो। जेको माण्हू इन क़ुर्बानी लाइ तयारु न हुजे, उहो अगरचे मौत खां पोइ पंहिंजी दुनिया में दाख़िल थींदो, पर हुन जे लाइ इहा अबदी दुनिया हसरतनि ऐं मायूसियुनि जी दुनिया हूंदी, न कि ख़ुशियुनि ऐं लज़तनि जी दुनिया।